So let's start from the paper by Dr. Mohammad Nawaz Tunnu, and he will be sharing his research on the topic, as I told you, Sindhi language in trade and commerce and analytical study. Tijarat and Karobar mein Sindhi Boli, Hiku Tajziyati Jaizo, Dr. Mohammad Nawaz Tunnu. May I request you to welcome him Bharpur Tadin sa unjo istiqbal karyo asanje scholars jo. मुझो सब्जेक्ट है एंटरप्रेन्योरशिप PhD मां एंटरप्रेन्योरशिप में करें मां समराइज करनुम सर यासर आई विल ट्राई टू समराइज विद इन टाइम असां इम्पैक्ट फैक्टर पब्लिश क्यों था असां बुक पब्लिशर्स क्यों था एस्प्रिंजर मेरिल सां असां कम क्यों था डिफरेंट सां पर एक्चुअली वो ड्यू डिजर्विंग आइडियंस ताईं डिलीवर कोन थो थिए ऐं डिजर्विंग आइडियंस केर आहे उहे स्टूडेंट्स जेके रिमोट एरियाज़ में रहनि था इहा आइडिया प्रोवोक थी जॾहिं मां सूफ़ी यूनिवर्सिटी बिरशाह में वञी करे कमु शुरू कयो त उते जॾहिं ॿारनि खे मां एंटरप्रेन्योरशिप डेफिनेशन इंग्लिश में ॿुधायां पियो त हुनखे सम्झ में कुझु न पियो अचे त एंटरप्रेन्योरशिप आहे छा पोइ आख़िर मूंखे पंहिंजो तरीक़ो मटाइणो पियो ऐं सिंधी लैंग्वेज में हुननि जी लेवल ते वञी करे मूंखे हुननि खे सम्झाइणो पियो ऐं हाणे मुंहिंजे क्लास में मुंहिंजा स्टूडेंट्स मुंहिंजे सब्जेक्ट्स खे मुंहिंजे कोर्सिस खे फुली इंजॉय कंदा आहिनि उन जी ज़रूरत खे महसूसु कंदे मां उन डिफरेंट जेके बि मुंहिंजा टॉपिक्स हूंदा आहिनि एंटरप्रेन्योरशिप जा उन ते लिखंदो आहियां जेको आहे सो पंहिंजी अख़बार में कारोबारी गुफ़्तगू जी थीम में पंहिंजे एरिया में रही करे जेको आहे सो हिकिड़ो नंढिड़ो कंट्रीब्यूशन हूंदो आहे अॼोकी मुंहिंजी जेका टॉक आहे कम्युनिकेशन आहे सो ॿिन्ही सां रिलेटेड आहे तिजारत ऐं कारोबार में सिंधी ॿोली हिकु तजज़ियाती जाइज़ो हीअ हिकिड़ी क्वालिटेटिव स्टडी आहे जंहिंजो नंढिड़ो तारुफ़ आहे सिंधी ॿोली सिंध जी सक़ाफ़त ऐं तारीख़ जी हिकु अहम सुञाणप आहे हिकिड़ी अहम वॾी अहमियत रखे थी सिंध सूबे में वापार ऐं कारोबारी इदारनि में सिंधी ॿोली जो इस्तेमालु न रुॻी मक़ामी माण्हुनि जे कारोबारी मामलनि खे आसान बणाए थो पर उन सां गॾोगॾु मक़ामी सां कस्टमर्स स्टेक होल्डर्स या जेके कोलाबोरेटर्स उन्हनि खे बि सपोर्ट सिस्टम प्रोवाइड करे थो मदद करे थी उन्हनि जी ग्लोबलाइज़ेशन ऐं मल्टीनेशनल ऐं इंटरनेशनल कंपनीज़ जे अचण जे करे लैंग्वेज यूज़ जी वेरिएशन मटिजी वई आहे जंहिंमें इंग्लिश लैंग्वेज ज़्यादा यूज़ कई थी वञे ऐं इंग्लिश सेकेंड लेवल ते उर्दू पर सिंधी लैंग्वेज खे उते एडॉप्ट नथो कयो वञे या यूज़ नथो कयो वञे लिटरेचर रिव्यू में असांखे ख़बर पवे थी त भई सिंधी लैंग्वेज जो इस्तेमालु करणु तमामु लाज़मी आहे तमामु अहम आहे जेकॾहिं आम माण्हू खे तव्हांखे पंहिंजो प्रोडक्ट पंहिंजी सर्विस सेल करणी आहे विकिणी आहे पंहिंजो उन सां कारोबार करिणो आहे त उन सां तव्हांखे सिंधी लैंग्वेज में ॻाल्हाइणो आहे ऐं सिंधीअ में हुनखे ॼाण ॾियणी आहे हीउ मुतालो वापारनि कारोबारी इदारनि पॉलिसी मेकर्स जे लाइ यूज़फुल थी सघे थो उनजे लाइ हिकिड़ी रिकमेंडेशन आहे अदबी जाइज़ो जेको क्रिटिसाइज़ करे थो इन शइ ते त भई सिंधी लैंग्वेज खे यूज़ नथो कयो वञे बिज़नेस में जेके बि बिज़नेस ट्रांज़ेक्शन्स थीनि थियूं जेके बि प्रोडक्ट्स जी डिस्क्रिप्शन आहे उन जो जेको बि इंट्रोडक्शन आहे उन जी जेका बि कम्युनिकेशन आहे इंग्लिश में आहे उर्दू में आहे लेट सपोज़ असां जेके प्रोडक्ट्स परचेज़ कयूं था उन्हनि में प्रोडक्ट्स रुॻियूं न आहिनि जेके असां यूज़ कयूं था जेके गारमेंट्स थी विया शूज़ थी विया मोबाइल्स थी विया पर जेके मेडिसिन्स असां परचेज़ कयूं था उहे बि प्रोडक्ट्स आहिनि जेके असां कंज़्यूम कयूं था उन ते जेको लिटरेचर आहे उहो इंग्लिश लैंग्वेज में आहे उनजो मेन स्टेक होल्डर आहे ॻोठाणो पेशेंट ठीकु आहे उनखे सम्झ में नथो अचे त कहिड़ी दवा आहे उनजो कहिड़ो इस्तेमालु आहे कहिड़ो फ़ाइदो आहे उनखे कहिड़ी उनजी कंपोज़िशन छा आहे उहो सॼो लिटरेचर इंग्लिश में थो अचे जेको मैसेज कन्वे कोन थो थिए पेशेंट ताईं हू फेमिलियर नथो रहे उनजे यूज़ खां हीअ हिकिड़ी क्वालिटेटिव स्टडी आहे जंहिंमें सेमी स्ट्रक्चर्ड इंटरव्यूज़ कंडक्ट कया विया हुआ डिफरेंट कैटेगरीज़ जे माण्हुनि मां जंहिंमें बिज़नेस टीचर्स बि इन्वॉल्व हुआ एंटरप्रेन्योर्स बि हुया ऐं बिज़नेस इंस्टीट्यूशन्स लाइक सेमेडा जा जेको आहे सो रिप्रेज़ेंटेटिव बि हुआ जिन खां फीडबैक वरितो वियो स्नोबॉल टेक्निक यूज़ कई वई हिन में ऐं उन में डेटा कलेक्ट करण खां पोइ थीमेटिक एनालिसिस जेको आहे सो कंडक्ट कई वई आहे इन सॼे डेटा कलेक्शन जे प्रोसेस में सभिनी खे कॉन्फिडेंस में वठी करे एतमाद में वठी करे इहा डेटा कलेक्ट कई वई त तव्हांजी का बि ॼाण का बि इंफॉर्मेशन का बि सुञाणप ज़ाहिर न कई वेंदी पर असांजो मक़सदु इहो आहे त तव्हांजो रेस्पॉन्स खपे जेको असां पंहिंजे पेपर में पब्लिश कंदासीं या कॉन्फ्रेंस में प्रेज़ेंट कंदासीं हीअ उन इंटरव्यूज़ उन ट्रांसक्रिप्शन जा थीम्स आहिनि जेके फाइनल फाइंडिंग्स आहिनि सिंधी ॿोलीअ जो कारोबार सिंधी ॿोली में कारोबारी सुञाणप तौरु तजारत ऐं इश्तिहारनि में सिंधी ॿोलीअ जी इस्तेमालु आलमी मार्केट सां जुड़णु ऐं ॿोलियुनि जी तरजीह ग्राहकनि जो रवैयो ऐं ॿोलीअ जी चूंड सरकारी पॉलिसीज़ जी ग़ैर मौजूदगी ऐं डिजिटल मार्केटिंग ऐं सिंधी ॿोली जी अहमियत मां शॉर्ट ब्रीफली हर हिक ते थोरो ॻाल्हाईंदो वेंदुमि ऐं आई विल ट्राई टू कंप्लीट इन टाइम
मौज़ूआती तजीज़े कारोबारी ऐं वापारी इदारनि में सिंधी ॿोलीअ जी हैसियत अहमियत ऐं उनजे इस्तेमाल बाबति मुख़्तलिफ़ रुझाननि खे वाज़िह कयो वियो आहे। हिन डेटा मां असांखे इहो साम्हूं आयो आहे त कारोबारी माण्हुनि खे इन जी अहमियत आहे त कस्टमर्स जी ग्राहकनि जी अहमियत हासिलु आहे त तव्हां जेकॾहिं सिंधी ॿोली इस्तेमालु कयो त उहा वधीक फ़ाइदेमंद थी सघंदी। सिंधी ॿोली में कारोबारी सुञाणप केतिरा ई मक़ामी कारोबारी मालिक सिंधी ॿोलीअ खे पंहिंजो कारोबारी सुञाणप जो अहम हिसो सम्झनि था। हिकु वापारी जेको हैदराबाद में कपिड़े जो कारोबार करे थो उन निशानी कई त असांजे ग्राहकनि जो अक्सर हिसो सिंधी ॻाल्हाईंदड़ आहे, तंहिं करे सिंधीअ में ॻाल्हाइण सां उन्हनि सां वेझड़ाप पंहिंजाब थिए थी ऐं असांखे कारोबार बहितर थिए थो। इहो ईअं महसूसु थिए थो जीअं असांखे क्लैंगफर्ट या फ्रैंकफर्ट में वेही करे को सिंधी मिली वञे सालनि सदियुनि खां पोइ ऐं हिकिड़ी थधी छांव मिलंदी आहे त यार परदेस में असांखे को पंहिंजो सिंधी ॿोलीअ वारो पंहिंजो ॻोठ जो माण्हू मिली वियो आहे, उन सां कचहरी कयूं। मार्केट में वञी करे बि जेकॾहिं को दुकानदार या को कस्टमर तव्हांखे सिंधी ॿोली में मिले थो त तव्हांखे उहे वाइब्स उहे फीलिंग्स इहो अचनि त भई असांजो पंहिंजो माण्हू आहे ऐं हिन सां असांखे थोरो कोऑपरेटिव वे सां डील करिणो आहे। उनखां पोइ आहे तिजारती ऐं इश्तिहारनि जी ॿोलीअ जो इस्तेमालु। कुझु कारोबारी इदारनि में पंहिंजे मार्केटिंग हिकमत अमलनि ऐं सिंधी ॿोलीअ खे इस्तेमालु कंदे मक़ामी ग्राहकनि खे मुतवजो कयो आहे। नवाब शाह जे हिकु वापारी हिन ॻाल्हि ते रोशनी विधी। असां जॾहिं सिंधी ॿोलीअ में इश्तिहार ॾियूं था त उनजो बहितर असरु थिए थो, छो त ग्राहक उनखे पंहिंजो सम्झनि था। दैट्स अ लैंग्वेज कनेक्शन। देन द सेकेंड वन इज़ आलमी मार्केट सां जुड़ण ऐं ॿोलियुनि जी तरजीह। नए नस्ल जा कारोबारी माण्हू ख़ासि तौर ते ऑनलाइन कारोबार सां लाॻापियल आहिनि। सिंधी बदिरां अंग्रेज़ी ऐं उर्दू खे तरजीह ॾियनि था, छो जो सिंधी मीडियम कान्हे को, सिंधी प्रेफरेंस कान्हे का, उहा एक्नॉलेज न आहे इंटरनेशनल मार्केट में, डिजिटल मार्केट में जेके अमेज़ॉन सां ऐं ॿिए मार्केट्स आहिनि, जंहिंजे करे हुननि खे मार्केट में पंहिंजी पोज़ीशन ठाहिण जे लाइ मजबूरन इंग्लिश लैंग्वेज जो यूज़ करिणो थो पवे। सरकारी पॉलिसी जी गैर मौजूदगी। केतिरा ई कारोबारी माण्हू शिकायत कनि था त सिंधी ॿोलीअ जो वाधारे लाइ सरकारी सतह ते का बि पॉलिसी मौजूदु न आहे। का बि पॉलिसी मौजूदु न आहे मतिलबु कि पॉलिसी कारोबार में बि सिंधी लैंग्वेज खे कीअं यूज़ कजे, कारोबार में जेके मुख़्तलिफ़ प्रोडक्ट्स आहिनि, मुख़्तलिफ़ सर्विसिस आहिनि, उन्हनि खे कीअं कम्युनिकेट कजे, मार्केटिंग कीअं कजे, आम माण्हुनि ताईं उनखे कीअं पुॼाइजे, इन जी का पॉलिसी मैकेनिज़म कान्हे का। ग्राहकनि जो रवैयो ऐं ॿोलीअ जी चूंड। मुशाहिदे मां इहो मालूम थियो त ॿोलीअ जी तरजीह कारोबारी माहौल ते असरअंदाज़ थिए थी। हिकु दुकानदार जेको जनरल स्टोर हलाए थो बयानु कयो, जॾहिं असां सिंधी ॻाल्हाईंदा आहियूं त ग्राहक पाण खे वधीक आरामदाह महसूसु कनि था, पर जॾहिं को नौजवान ग्राहक अचे थो त उहो अंग्रेज़ी या उर्दू ॻाल्हाए थो। उर्दू ऐं अंग्रेज़ी नथो ॻाल्हाए, पर हू जॾहिं कम्युनिकेट करे थो त उर्दू में ॻाल्हाए थो ऐं घणे क़दुरु इंग्लिश या टर्मिनोलॉजीज़ वर्ड्स ॻाल्हाए थो, पर सिंधी लैंग्वेज खे ॻाल्हाइण खे प्रिफर नथा कनि। त उहा हिकिड़ी बैरियर आहे, उहा हिकिड़ी हेज़िटेशन आहे जेका पॉइंट आउट कई आहे हिकिड़े रेस्पोंडेंट खां। आख़िर में लास्ट वन आहे डिजिटल मार्केटिंग ऐं सिंधी ॿोलीअ जी अहमियत। कुझु नौजवान कारोबारी माण्हू सिंधी ॿोलीअ में इश्तिहारनि ऐं समाजी मीडिया, सोशल मीडिया कैंपेन खे शामिलु कयो आहे। उन हिकु ऑनलाइन वापारी जेको समाजी सोशल मीडिया ते कारोबार करे थो बयानु कयो, जॾहिं मां सिंधी ॿोलीअ में इश्तिहार लॻायां थो त मक़ामी ग्राहकनि जो बहितर रदअमल अचे थो ऐं ऑर्डर वधी वञनि था। हू जेको आहे एम्ब्रॉयडरी जो कमु करे थो, जेके बेडशीट्स वग़ैरह आहिनि या जेके सोफ़ा आहिनि, उनजी जेको आहे कढ़ाई जो कमु करे थो मुख़्तलिफ़ ट्रेडिशनल वे सां ऐं उन्हनि खे तयारु करे पंहिंजी टीम सां गॾु ऐं ऑनलाइन रखे थो ऐं उनजी सॼी डिस्क्रिप्शन, सॼी डिटेल, केतिरो ख़र्चु आयो आहे, उन ते केतिरी क़ीमत आहे, कीअं तव्हांखे वसूलु थींदी, उहा ॼाण सिंधीअ में रखियल आहे। त उन सां हू माण्हू अट्रैक्ट थियनि था ऐं परचेज़ कनि था। ख़ासि तौर ते कराची में घणो माण्हू परचेज़ कनि था, जेके नॉन सिंधी स्पीकिंग असांजा सिंधी दोस्त आहिनि, उहे घणो इनखे प्रिफर कनि था। इन जो कंक्लूजन आहे हाणे कारोबारी ऐं वापारी इदारे में सिंधी ॿोलीअ जी हैसियत, उनजी अहमियत ऐं उनजो इस्तेमाल ते कयल हिन तहक़ीक़ मां वाज़िह थिए थो त सिंधी ॿोली मक़ामी कारोबारनि लाइ हिकु अहम वसीलो आहे जेको ग्राहकनि खे एतमाद, वेझड़ाइप ऐं सुञाणप पैदा करण में मदद करे थो। नतीजनि मां मालूम थियो त नंढे ऐं विचोले दर्जे जे कारोबारनि SMEs ख़ासि तौर ते मक़ामी मार्केटिंग ऐं सिंधी ॿोलीअ जे वापार जे ज़रिए तौरु इस्तेमालु करण ते भरोसो कंदा, जॾहिं त वॾियुनि कंपनियुनि ऑनलाइन कारोबारनि ऐं अंग्रेज़ी ऐं उर्दू लैंग्वेज खे तरजीह ॾियनि था। हीउ फुल आर्टिकल पब्लिश थींदो ऐं अवेलेबल हूंदो। हीउ प्रिसाइज़ मुंहिंजा पहिरियों 25 स्लाइड्स आहे जेके वेही करे मूं 8 स्लाइड्स ते कंडेंस कया आहिनि। आई होप कि तव्हांखे हीउ सुठो लॻो हूंदो। थैंक यू। आलमी सिंधी ॿोली कॉन्फ्रेंस जो अॼु ॿियो ॾींहुं आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ सेशन थिया आहिनि ऐं हिन सेशन्स में बि ॿोली जे हवाले सां ई गुफ़्तगू थिए पई। त असांजो जेको ॿियो मुक़ररु आहे, असांजो अदीब ऐं आलिम जेको पंहिंजे पेपर जी प्रेज़ेंटेशन ॾींदो, डॉक्टर रियाज़त बुर्डो। डॉक्टर रियाज़त बुर्डो
जी PhD जेको आहे लिसानियात जे हवाले सां आहे, लुगत जे हवाले सां आहे ऐं ताज़ी कल्ह उन जी पधराई बि थी आहे। आउं खेसि गुज़ारिश कंदुसि त पंहिंजे मक़ाले जो इख़्तिसार पेश कनि। डॉक्टर रियाज़त बुर्डो। सिंधी ॿोलीअ में ट्रांसलेटर या ट्रांसलेशन जेके ऐप्स आहिनि, कन्वर्टर ऐप्स आहिनि, उहो आहे। त असांजे मोबाइलुनि में मुख़्तलिफ़ शयूं मौजूदु आहिनि जिन में असां उन्हनि जो इस्तेमालु कयूं था पिया। हीअ हिकिड़ो मुंहिंजो कुझु किताबनि जी आहे टाइटल्स जेके तव्हांजे यादि आहिनि। ऐं ज़ाहिर आहे त हीअ जेको मोबाइल में असांजो कमु अचे थो पियो उहो साइबर वर्ल्ड या साइबर स्पेस या डिजिटल स्पेस सां लॻापियल आहे। ऐं इन जेको फिज़िकल रूप हीअं असांजे आॾो मौजूदु न हूंदो आहे, इहो स्क्रीन ते ई असांजे आॾो ज़ाहिर थींदो आहे। ऐं उते उनखे तमामु घणियूं शयूं ख़ूबसूरत बि बणाईंदियूं आहिनि, वीडियोज़ बि उनजो हिसो थींदियूं आहिनि, त तस्वीरूं बि उनजो हिसो थींदियूं आहिनि। हीअ सिर्फ़ु टेक्स्ट जे बेस्ड न आहे। ऐं इन में असांजो ज़ाहिर आहे त सिंधी ॿोलीअ खे बि आणो आहे, उनखे शामिलु करिणो आहे, उनखे वधाइणो आहे। ऐं उन में ज़ाहिर आहे त असांखे ॼाणू माण्हुनि जी हिकिड़ी ज़रूरत पवंदी, त जीअं ख़ासि तरह सां सिंधी ॿोली आलमी तौर ते दुनिया जे जिथे बि को उनखे वाहिपो कंदड़ हुजे त उनजे अॻियां सही सिंधी ॿोली मौजूदु हुजे, जेका असांजे पंहिंजे सिंधी ॿोलीअ जे क़ाइदनि क़ानूननि पटांदड़ हुजे। त इन लिहाज़ खां सिंधी ॿोलीअ जूं ऐं ॿियनि ॿोलियुनि जूं बि तमामु घणियूं ट्रांसलेटर ऐं कन्वर्टर ऐप्स आहिनि जेके ठही वयूं आहिनि। ऐं उहे गूगल जे इन ते प्ले स्टोर ते ऐं एप स्टोर ते उन्हनि ते मौजूदु आहिनि। हाणे उन्हनि में आम तरह सां इहो थो थिए त घणे भाङे जेके ट्रांसलेटर ऐप्स आहिनि उन्हनि में जुमिला ॾिना था वञनि पिया, ऐं किन में वरी डिक्शनरी बि शामिलु आहे जिन में उन्हनि लफ़्ज़नि जूं मानाऊं ॾिनियूं थियूं वञनि पियूं। हाणे उहे मानाऊं ऐं उहे जुमिला केतिरे क़दुरु मयारी आहिनि, कहिड़ी तरह सां आहिनि, हिन ऐप्स में असां उहो जाइज़ो वरितो आहे। हीअ कुझु 13-14 स्लाइड्स ईंदियूं तव्हांजे अॻियां, तकड़ियूं मां हलाईंदुसि, जिन में उन्हनि जो नालो ऐं उनजो जेको आहे सो जेका गूगल असांजो प्ले स्टोर ते सूरत ज़ाहिर थी थिए, उनजी तस्वीर, बुनियादी कुझु मालूमात, साइज़ केतिरी अथसि, उहा कॾहिं जारी कई वई आहे, उनजो अपडेटेड वर्जन कॾहिं आयो आहे, ऐं उनजी ख़ासि ॻाल्हि कहिड़ी आहे, इहे तव्हांजे आॾो मौजूदु आहिनि। त पहिरीं ऐप इहा आहे ऐं 31 मार्च 2016 ते जारी थी आहे। इन खां अॻु में बि हिकु ॿ ऐप्स आहिनि, पर उहे के एॾियूं अञा ख़ासि ज़िक्र जोॻियूं न आहिनि। पर सरासरी तरह सां असां चई सघूं था त 2015-16 खां वठी हीउ सिलसिलो सिंधी ॿोलीअ सां ऐप्स जो शुरू थियो आहे। ऐं इन्हनि में मुख़्तलिफ़ ऐप्स में ईअं आहे त घणे भाङे त टेक्स्ट बेस्ड आहिनि, पर किन में स्पीच जो टेक्स्ट जी बि सहूलियत ॾिनल आहे। त हीअ बि हिकिड़ो ॿी ट्रांसलेटर ऐप आहे ऐं उनजी बि शयूं मुख़्तलिफ़ ॾिनल आहिनि। इन में वॉइस इनपुट जो बि सहूलियत पेश कई वई आहे। उनखां पोइ सिंधी इंग्लिश ट्रांसलेटर आहे। घणे भाङे ईअं आहे त तक़रीबन जेके ट्रांसलेटर ऐप्स आहिनि उहे इंग्लिश टू सिंधी आहिनि, पर उन्हनि में सिंधी टू इंग्लिश जी बि सहूलियत ॾिनल आहे। बाक़ी के आहिनि थोरियूं जेके ॿियनि ॿोलियुनि सां बि ठाहियूं वयूं आहिनि। ऐं कुझु ऐप्स में ईअं आहे त उन्हनि में हिस्ट्री बि रखी वई आहे, त जेके कुझु असां सर्च कयो आहे या जुमिलनि जी ट्रांसलेशन कई आहे त उहा बि उन में अची सघे। हीअ सिंधी अरेबिक ट्रांसलेटर ऐप आहे, त जंहिंमें असां अरबीअ खे सिंधी में ट्रांसलेट करे सघूं था। पर हाणे इन्हनि में ॼण मयार जी तमामु घणी ज़रूरत आहे बहितर करण जी। उहो पोइ हिते असां कुझु तजवीज़ूं ऐं नतीजा ईंदा त उन में पेश कंदासीं। अहिड़ी तरह सां हीअ बि हिकिड़ी कन्वर्टर ऐप आहे ऐं हिन में बि इहो साॻियो ई आहे तरीक़ो। घणे भाङे ईअं थो महसूसु थिए त जेके बि ऐप्स आहिनि ॼण उहे हिक ॿिए तां कापी करे ठाही वयूं आहिनि, ऐं उहे जेके ठाहियूं आहिनि किन माहिर माण्हुनि न ठाहियूं आहिनि, पर उन्हनि बसि हिकिड़ी ऐप जी मौजूदगी करे ॾिनी आहे। ऐं तक़रीबन जेके बि ऐप्स आहिनि उहे मुफ़्त में मुयसरु आहिनि, का हिकु अधु आहे जेका पैसनि जी सूरत में मौजूदु आहे। इहो बि घणनि ऐप्स में ॼाणायल न आहे त उन्हनि में लफ़्ज़नि जो या जुमिलनि जो केतिरे क़दुरु तइदादु ॼाणायल आहे, ख़ासि तरह सां डिक्शनरी में। पर किन में ॼाणायल बि आहे, जीअं हिन ऐप में 39,000 लफ़्ज़नि जो तइदादु ॼाणाए वियो आहे। हीअ पिणु हिकिड़ी ॿी ऐप आहे ऐं इन में बि साॻी तरह सां इहा अक्टूबर 24 ते अपडेट कयल हुई। हींअर सिंधी टू इंग्लिश हिन जो ट्रांसलेटर नालो रखियो वियो आहे ऐं हिन में बि इहे सभु शयूं आहिनि। ऐं घणे भाङे के ऐप्स अहिड़ियूं आहिनि जेके 2022 में अपडेट थियूं आहिनि त पोइ वरी उन्हनि खे छॾे ॾिनो वियो आहे, जंहिं करे उन्हनि जी हैसियत घटिजी वञे थी पई। के थोरियूं ऐप्स आहिनि जेके अपडेटेड सूरत में अॻियां अचनि थियूं पियूं। हींअर उर्दू टू सिंधी आहे ट्रांसलेटर, अहिड़ी तरह सां हिंदी टू सिंधी ट्रांसलेटर ऐप्स उहे बि असांखे हिन में प्ले स्टोर ते मिलनि थियूं पियूं। ऐं इन्हनि जी घणे भाङे इहा आहे त साइज़ तमामु घटि आहे, तंहिं करे उन्हनि खे मोबाइलुनि ते आराम सां इंस्टॉल करे सघिजे थो पियो। उहे के घणी जॻह सीड़ाईंदड़ न आहिनि।
अच्छा, जिन में एप्स में सिर्फ़ु ट्रांसलेटर आहे त उनजो मयार घटि नज़र अचे थो पियो, ऐं जिन में वरी डिक्शनरी बि मौजूदु आहे त डिक्शनरी वरी बि बहितर सूरत में मौजूदु आहे, छो त उहो कमु निस्बतन आसान आहे। बाक़ी जेको ग्रामर इन जे जुमलनि जी जेका ट्रांसलेशन थिए थी पई, उन में ग्रामर जा काफ़ी मसइला अचनि था। सही लफ़्ज़नि जा पंहिंजो मुतबादिल लफ़्ज़ जेके आहिनि ॿी ॿोलीअ में, उहे पूरी तरह सां ज़ाहिर नथा थियनि पिया। हीअ जेका आहे इंग्लिश टू सिंधी ट्रांसलेटर ऐप, हिन में तव्हां ॾिसी सघो था त हीअ 28 फरवरी 2025 ते अपडेटेड कयल आहे, माना हीअ बिल्कुलु हिन साल जी आहे, ऐं इहा बि काफ़ी हद ताईं बहितर आहे। पर जॾहिं असां इन जो तर्जुमो कंदासीं त उन में बि केतिरियूं शयूं असांखे महसूसु थींदियूं त सही न आहिनि। ऐं हिन एप में वरी ख़ासि ॻाल्हि इहा बि आहे त हिन में डार्क मूड बि ॾिनो वियो आहे, त रोशनी जे असर खां बि असां पाण खे बचाव करे सघूं था पिया। हिन में डार्क मूड जी तस्वीर बि ॾेखारियल आहे त इहा कहिड़े नमूने सां ज़ाहिर थिए थी पई। होम पेज आहे ऐं हिन जा 3 हिसा आहिनि जेके ॾेखारियल आहिनि, इंग्लिश खां अंग्रेज़ी खां सिंधी, सिंधी खां अंग्रेज़ी, ऐं 3 हिन में डिक्शनरी बि ॾिनल आहे। हीअ अंग्रेज़ी खां सिंधी तर्जुमे जा असां कुझु मिसाल आहिनि जेके आदवान आहिनि। इन में ॾिसो त हिकिड़ो इंग्लिश जो पंहिंजो BBC तां मां हिकिड़ो जुमिलो खणी ट्रम्प जे हवाले सां उहो हिन में पेस्ट कयो त ख़बर पए त हिन जो तर्जुमो कहिड़ी सूरत में थी मिले थो। त ट्रम्प जो बयानु आहे त ट्रम्प थ्रेटन्स 50% टैरिफ ऑन यूरोप एंड 25% ऑन आईफोन्स। हाणे उनजो तर्जुमो ट्रम्प 50% EUS ते एको ऐं 25% ते मोर्स खे ख़तरो आहे। अलाए छा तर्जुमो आहे जंहिंमां उनजी माना त मयार जी ख़बर पए थी पई। अहिड़ी तरह सां ॿियो जुमिलो बि आहे जेको पिणु हिन में शामिलु कयो वियो आहे। हीअ वरी सिंधी खां अंग्रेज़ी तर्जुमे जो हिकिड़ो मिसाल आहे। असीं सिंधवासी पंहिंजी सकाफ़त ऐं ॿोली सां तमामु घणो प्यारु कयूं था। हाणे इन जी ट्रांसलेशन त इंतिहाई हैरान कंदड़ आहे जो यकीन नथो अचे त हीउ छा लिखियो वियो आहे, जंहिंमें वरी विच ते जेको आहे सो परीं जेका स्लाइड आहे त हिकिड़ो वरी असांजे हिन स्क्रिप्ट में बि तब्दीली न थी आहे जेको रोमन हुजे। ऐं छा इन जो असांजो शेखयास जो बैत पंहिंजी ॿोली में मियां, इन जो तर्जुमो बि ॾिसो त हिकिड़ो अजीब ऐं ग़रीब तर्जुमो थी मिले थो पियो, मैन इन यूअर लैंग्वेज इफ यू से मदर। ऐं ॿिए तरफ़ इहे मुख़्तलिफ़ जुमिला आहिनि। सिंध यूनिवर्सिटी जे सिंधी शोबे में वॾो तहक़ीक़ी कमु थी रहियो आहे त इन जो तर्जुमो द बिगेस्ट रीज़न ऑफ द यूनिवर्सिटी इज़ डन, माना तमामु घणी सख़्तु ज़रूरत आहे। ऐं हीअ लुग़त जा कुझु मिसाल आहिनि। इन में जेके 4 तरफ़ था थियनि उन्हनि जे विच वारा जेके 45 डिग्री ते तरफ़ थींदा आहिनि उहे लिखिया विया आहिनि, जेके परे पासिरां 4 स्लाइडूं ॾेखारियल आहिनि। त साउथ वेस्ट जो त ॾखण ओलह लिखियो वियो आहे, पर साउथ ईस्ट जो को बि तर्जुमो मौजूदु नथो मिले पियो। नॉर्थ ईस्ट जो वरी जे उत्तर ओभर सां गॾोगॾु अल्ट्रा, माना हिकिड़ो ग़लति तर्जुमो आहे। वरी नॉर्थ वेस्ट जो उत्तर ओलह त ठीकु आहे, पर ओलह लिखण जी का घुर्ज न हुई। ऐं अहिड़ी तरह वेजिटेबल्स में जेकॾहिं असां ॾिसंदासीं त हाणे हिन में इहा ॻाल्हि ज़ाहिर थी थिए त इहो लफ़्ज़ मुख़्तलिफ़ जेके बि एंट्रीज़ में आयो आहे उन्हनि जो हिकिड़ो हिसो असांजो स्क्रीन ते ज़ाहिर थिए थो पियो, पर हाणे उहो बि मयारी केतिरे क़दुरु आहे इहा स्क्रीन पाण ई ॻाल्हाईंदड़ आहे। त इहे जेके तव्हांखे मां कुझु नतीजा ॿुधाया उहे हिन में असांजो कुझु नुक़्तनि जी सूरत में बयानु कयल आहिनि। अच्छा, हिन में ख़ासि ॻाल्हि इहा बि आहे त सिंधी लफ़्ज़नि जा उचार बयानु कयल न आहिनि, इन शइ खे ॼण हिन में शामिलु करण जी ज़रूरत आहे। ऐं पंहिंजो कंहिं बि हिकिड़े इदारे जे तरफ़ां का ऐप ठहियल न आहे, मुख़्तलिफ़ ॼणो फ़र्दनि जिन इन्हनि ऐप्स ते कमु कयो आहे। ऐं ज़ाहिर आहे त पोइ हिन में तजवीज़ूं इहे ई ईंदियूं त जेका सो लाइक फ़र्द अचनि जेके ॿोलीअ जे तक़ाज़ाउनि खे उनजे ग्रामर खे सम्झंदा हुजनि त पोइ असांजी ॿोली बहितर तरीक़े सां इन्हनि ऐप्स में ट्रांसलेटर ऐप्स में शरीक थी सघे थी पई। सिंधी ॿोलीअ जे बाख्तियार इदारे ऐं अब्दुल माजिद बुरगड़ी इंस्टीट्यूट खे बि इन में कमु करणु घुरिजे त उहो वधीक ज़ाहिर आहे त महिरबानी थींदी। तव्हां सभिनी जी महिरबानी। महिरबानी डॉक्टर रियाज़त। ख़ासि तौर ते सिंधी ॿोली खे जेके कंप्यूटिंग जे हवाले सां मसइला दरपेश आहिनि उन्हनि जे हवाले सां पंहिंजे पेपर जो इख़्तिसार पेश कयो। डॉक्टर अशोक कुमार दर्स व तदरीस सां लाॻापियल आहिनि ऐं वॾे अरसे खां हू सिंधी ॿोली ऐं ख़ासि तौर ते अदब जे हवाले सां तहक़ीक़ कंदो रहियो आहे। डॉक्टर अशोक कुमार। बुनियादी तौर ते जेको मुंहिंजो टॉपिक आहे उहो आहे हर्डल्स इन लर्निंग सिंधी लैंग्वेज एज़ अ सेकेंड लैंग्वेज। असां जॾहिं फर्स्ट लैंग्वेज ऐं सेकेंड लैंग्वेज जी ॻाल्हि कंदा आहियूं त उन में 2 डिफरेंट फ़र्क़ु ईंदा आहिनि। जिथे बि इंटरनेशनली असां अगरि का शइ खे ॾिसूं त फर्स्ट लैंग्वेज एक्विज़िशन ऐं सेकेंड लैंग्वेज एक्विज़िशन छा हूंदी आहे, उन जी अंडरस्टैंडिंग छा आहे।
बुनियादी तौर ते अगर ॾिठो वञे त फर्स्ट लैंग्वेज एक्विजिशन FLA refers to the natural process by which a child learns their natal languages, typically from birth. Second language acquisition involves learning and additional language letters in life, often through formal education. FLA is a natural and initial process, while SLA is a more conscious and deliberate. बुनियादी तौर ते असां सम्झूं था त जेके असांजा कोर्स डिज़ाइन कया विया आहिनि, चाहे उहे सिंटैक्स बुक बोर्ड जे पारां थियल हुजनि या ॿियनि इदारनि जे पारां थियल हुजनि या ऑक्सफोर्ड प्रेस तरफ़ां थियल हुजनि, त उन में जेके असां लैंग्वेज खे जेका टीचिंग जे प्रोसेस में खणी ईंदा आहियूं, त हिकु असां पढ़ाईंदा आहियूं उन्हनि ॿारनि खे जेके ॿार ऑलरेडी बाय बर्थ सिंधी ॻाल्हाए सघनि था, ऐं कुझु ॿार अहिड़ा जेके कराची जे अंदरि, हैदराबाद जे अंदरि ऐं ख़ासि तौर ते लाहौर में, इस्लामाबाद में अहिड़ा ॿार, सखर में अहिड़ा ॿार जेके उर्दू स्पीकर्स आहिनि, उन्हनि खे लैंग्वेज टीचिंग जा प्रोसेस ऐं ॿियूं शयूं टोटली डिफरेंट हूंदियूं आहिनि. उहे कहिड़ा इशूज़ आहिनि जंहिं ते उहे शयूं फेस कनि था, जीअं SLA ऐं FLA जी अंडरस्टैंडिंग खां पोइ सिंधी ऐं उर्दू स्क्रिप्ट जो जेको कॉन्फ्लिक्ट आहे उहो कहिड़े हद ताईं या केतिरे हद ताईं अचे थो. इन स्लाइड ते तव्हां कुझु शयूं ॾिसी सघो था त सिंधी ऐं उर्दू स्क्रिप्ट जे अंदरि बेसिकली हिकिड़ो किताबु आहे, आसान सिंधी किताबु, जेको सिंटैक्स बुक बोर्ड पारां छपायो वियो आहे उन्हनि ॿारनि लाइ जेके ॿार सिंधी ॻाल्हाए ऐं लिखी नथा सघनि. उन्हनि ॿारनि खे जॾहिं क्लास 3 खां सिंधी पढ़ाई थी वञे त उन्हनि खे पहिरें ई किताब जो जेके सुफ़ा आहिनि उन्हनि में न मोस्ट प्रॉब्ली उस्तादनि जे लाइ तमामु घटि हिदायतूं हूंदियूं आहिनि त ॿारनि खे कहिड़ी रीति सिंधी जी सूरत ख़ती पढ़ाई वञे. जीअं फर्स्ट कयो, जीअं हिकिड़ो तव्हां साम्हूं ॾिसी सघो था त दाल जे हेठियां हिकु नुक़्तो आहे या टुपको आहे, दाल जे मथां ॿ टुपका आहिनि, दाल जे हेठियां ॿ टुपका आहिनि, दाल जे मथां बि 3 टुपका आहिनि या नुक़्ता आहिनि. जॾहिं नॉन सिंधी स्पीकर ॿारु इन शइ खे ॾिसे थो त हुन में कन्फ्यूजन पैदा थिए थी त हीअ जेके दाल जे हेठियां नुक़्तो आहे बेसिकली उर्दू में दाल जे मथां तोए जो निशान लॻाए उनखे दाल जे तौर ते सुञाणियो वञे थो, मगर सिंधी ॿोली में ऐं उर्दू ॿोली में इहो ई मेजर फ़र्क़ु आहे त उन्हनि बि नुक़्तनि जी तमामु घणाई हूंदी आहे, जंहिंजे करे ॿार जे अंदरि हिकु ज़हनी कैफ़ियत प्रॉब्लम्स क्रिएट थियनि थियूं ऐं हू कुझु शयुनि खे डेफिनेटली प्रोनाउंस करण जी कोशिशि करे थो. जीअं फर्स्ट कयो, डबल रोटी अगरि सिंधी में लिखियलु आहे त उन जी जाइ ते हू मोस्ट प्रॉब्ली उहो एज़्यूम थो करे त डबल जेको आहे डाल जो जेको रिप्लेसमेंट आहे विच इज़ ॾ, त हू डबल रोटी जी जाइ ते डबल रोटी लिखी सघे थो. इवन जीअं काफ़ ऐं खे जो जेको अखर आहिनि, उर्दू में जेका काफ़ आहे उहा असां हाणे खे जे तौरु प्रोनाउंस थी कई थी वञे. जॾहिं ॿार उनखे जॾहिं असां का बि लफ़्ज़ लिखूं, फर्स्ट कयो त जो खल असां लिखूं या अहिड़ा कुझु ॿिया वर्ड लिखूं त ॿार उनखे खल जी जाइ ते उनखे कल पढ़े थो, त उहो कन्फ्यूजन ॿार जे ज़हन में अञा वधीक सुवाल पैदा करे थो, जंहिंजे लाइ उनजे लाइ प्रॉब्लम्स वधीक वधनि था. इवन जीअं टे ऐं से जी अपनी पंहिंजी हिकु सुञाणप ते आहे, जंहिंजा 2 हेठियां नुक़्ता हिकु मथे नुक़्तो आहे, ऐं टे जी सिंधी में जेका सुञाणप आहे उहा 2 नुक़्ता मथे ऐं 1 नुक़्तो हेठि आहे. त इन में बि ॿार जे ज़हन में हिकिड़ो कन्फ्यूजन क्रिएट थिए थो त हिन नुक़्ता कीअं हणजनि. जीअं को लफ़्ज़ लिखे उहो टोपी, त उहो कॾहिं उनखे सोपी त कॾहिं उर्दू वारे जीअं टोपी लिखंदा आहिनि उहो लिखंदा आहिनि, ऐं लिखण वारे मरहले में उहे सूरत ख़ती जूं केतिरियूं ई ग़लतियूं करे विहंदा आहिनि. इन खां अलावा ते ऐं ठे, उर्दू में जेका ठे आहे उहा टे सां गॾु हया आवाज़ मिलाईंदा आहिनि. जॾहिं एक्सप्लोसिव साउंड्स जेके पाण चवंदा आहियूं त उहे ठे जी सूरत इख़्तियार कंदा आहिनि, मगर ते जी ऑलरेडी हिकिड़ी शेप मौजूदु आहे. उन सां गॾु ठे जॾहिं सिंधी लिखण में शुरू कंदा आहियूं त उर्दू स्पीकर ॿार छा कंदा आहिनि त उन्हनि जे लाइ हॉरिज़ेंटल ऐं वर्टिकल 2 नुक़्ता डिफरेंट हूंदा आहिनि, जंहिंखे उहे आइडेंटिफाई न कोन करे सघंदा आहिनि. त ख़ासि तौर ते जहिड़ो अगरि असां ठुल लिखूं या ठल लिखूं त उनखे उर्दू में उहो तल पढ़ंदा आहिनि या तल लिखण जी कोशिशि कंदा आहिनि. ईअं गाफ़ ॻे ऐं ॻे जा बि इशूज़ काफ़ी साम्हूं ईंदा आहिनि. जीअं मंग, उनखे मंग लिखंदा आहिनि, संग उनखे संग लिखंदा आहिनि, रंग ऐं ग़लती करे उहो रंग लिखी वेहंदा आहिनि. जीम, ॼ ऐं ञ, इन जे नुक़्तनि जो बि कन्फ्यूजन उर्दू स्पीकर जे ज़हन में रहे थो. जीअं अगरि उहे वञ लिखनि ऐं वञ जी जाइ ते उहे वॼ बि लिखी वेहंदा आहिनि. इहे ग़लतियूं असां सिंधी पाण बि कंदा आहियूं, न सिर्फ़ु उर्दू स्पीकर्स पर सिंधी लिखण वारा जेके शागिर्द आहिनि उन्हनि जे लाइ बि इहे इशूज़ किथे न किथे क्रिएट थियनि था. ब ऐं भ जो इशू, हिकु नुक़्ते खे कीअं रेकमेंड कजे. इवन हिकु ॿियो इशू, वॾो मेजर इशू इहो आहे त सिंधी जे अंदरि जेका पाण लूणु या ण लिखूं
उहो 100% जेको मैच करे थी उर्दू में टे जी फॉर्म में। ऐं इवन जेको नून गुना आहे, सिंधी में नून गुना जी शेप 100% उहा इहा नुक़्तो लाज़िम उन में अचिणो ई अचिणो आहे, मगर उर्दू में नून गुना जी शेप में नुक़्तो न आहे हूंदो। त उन में ग़लती छा कंदा आहिनि त जीअं मां, खां, तां, आहियां, आहियूं, इन खे उहे ॿार जॾहिं पढ़ंदा आहिनि त उहो मान, खान, तान, आहियूं ऐं आहियान पढ़ंदा आहिनि। जंहिंजे का बि क्रिएशन किथे बि डेफिनेशन मौजूदु न आहे, का हिदायत अहिड़ी मौजूदु न आहे जंहिंखे उहे प्रॉपरली प्रोनाउंस करे सघनि। ॿियो, ये मारूफ़ ऐं ये महजूल जी शक्ल जेका आहे उहा तमामु ॾुखी आहे। ए ऐं ई जी साउंड रिकग्नाइज़ करणु हिकु उर्दू स्पीकर लाइ तमामु ॾुखियो मसइलो आहे त हू जॾहिं को लफ़्ज़ अहिड़ो पढ़े थो जंहिंमें आवाज़ त ए जो आहे पर उनखे पढ़ी कोन सघे। जीअं फर्स्ट जो जुमिलो आहे हिकिड़ो, हीउ मुंहिंजो कमिरो आहे, मुंहिंजे कमरे में मुंहिंजी कुर्सी आहे। जॾहिं इहो सेंटेंस या जुमिलो लिखियलु हूंदो त उन में मुंहिंजे कमरे, जॾहिं उर्दू स्पीकर ॿारु पढ़ंदो त हुनखे हू बेसिकली मुंहिंजी कमरी पढ़ंदो, हुनखे मुंहिंजी कमरी में मुंहिंजी कुर्सी आहे। त हू एग्ज़ैक्टली हुन शइ खे आइडेंटिफाई नथो करे सघे त पोस्ट पोज़ीशन जॾहिं लॻंदी आहे नाउन खां पोइ त हू पहिरीं ऑब्लिक कंडीशन में कंडीशन चेंज करे वेहंदो आहे। इवन क्लासरूम जी पॉलिसीज़ असांखे छा हुजणु घुरिजनि? हाईलाइट्स दीज इशूज़ विच बाय यूज़िंग फ्लैश कार्ड्स। असां पंहिंजनि ॿारनि खे जेके नॉन सिंधी स्पीकर्स आहिनि उन्हनि खे जेकॾहिं असां फ्लैश कार्ड्स यूज़ कंदे सिंधी लैंग्वेज सेखारण जी कोशिशि कयूं त काफ़ी लाभाइता फ़ाइदा असांखे हासिलु थी सघनि था। उन खां अलावा प्रिपेयर ग्रुप एक्टिविटी टू चूज़ द प्रॉपर लेटर्स। अगरि उन्हनि खे क्लासिफिकेशन सां गॾु पढ़ायो वञे त इहे लेटर्स कीअं प्रोनाउंस थींदा आहिनि, उन्हनि जा आवाज़ कीअं थींदा आहिनि, त हू उन्हनि खे बहितर तौर ते सुञाणे बि सघनि था। ख़ासि तौर ते कुझु स्पेशल प्रोजेक्ट्स खे मां खणण जी कोशिशि कई। तव्हां मथे स्लाइड ते ॾिसी सघो था, किताब जो नालो आहे आसान सिंधी। ऑब्वियसली आसान मां ज़ाहिर इहो थिए थो त हीउ नॉन सिंधी ॿारनि जे लाइ आहे, सिंधी ॿारनि जे लाइ न आहे। उन जो पहिरियों जेको चैप्टर आहे उन में सिंधी सूरत ख़ती जी का बि क्लासिफिकेशन कोन कई वई आहे, उन जी का बि वज़ाहत कोन्हे। उन में काज़ी पढ़े, हाजी लिखे, बाक़ी अचे, वर्ब जी किथे बि डेफिनेशन कोन ॿुधाई वई आहे त फेल छा आहे, फेल कॉन्जुगेट कीअं थींदो। इवन हिकिड़ो जीअं उहा ई ॻाल्हि कई मां उन जे हवाले सां उर्दू में ये ऐं ये ई ऐं ए जी आवाज़ में ॾाढा फ़र्क़ु हूंदा आहिनि। ऐं प्लस में हीअ शायदि तव्हां ॾिसो सबक़ु ॿियो आहे। ऐं नॉन सिंधी स्पीकर ॿार खे डायरेक्टली असां नज़म पढ़ाइण जी कोशिशि था कयूं त हुन में लिखियलु आहे मुंहिंजा मिठड़ा मौला साईं। मुंहिंजा जॾहिं हू ॿारु इन आऊं ऐं मां वारी पोज़ीशन ते बि कोन आयो आहे त हू मुंहिंजा जेको पॉज़िटिव केस आहे, मुंहिंजो, मुंहिंजा, मुंहिंजी ऐं मुंहिंजूं, त हू उनखे रिकग्नाइज़ कीअं करे सघंदो। इन सां गॾु भूजा उबजा सब्जा साईं। पहिरीं सट में ई भू ऐं उभ ही असांजे सिंधी ॻाल्हाईंदड़ ॿारनि खे बि ख़बर न हूंदी त भू ऐं उभ छा आहे। हीअ आसान सिंधी में अहिड़ा लफ़्ज़ विझी करे उनखे अञा वधीक ॾुखियो करण जी कोशिशि कई पई वञे। उन खां अलावा कुझु लफ़्ज़ ॿिया बि आहिनि। मटरनि जा गुल नीला नीला। मटर हिकु अहिड़ो नाउन जेको मैस्कुलिन जेंडर में सिंगुलर फॉर्म में पेश सां गॾु अचे थो ऐं हुन जो जमा मटर थियनि था। ऐं मटरनि जेको आहे हीउ ऑब्लिक केस आहे। मटरनि कीअं ठहे थो ॿार खे हिन जी का नॉलेज कोन थी हुजे, ॿार उते कन्फ्यूजन जो शिकार थियनि था ऐं काफ़ी परेशानी खां पोइ असांखे जॾहिं कंहिं स्कूल में वञिणो थिए असांजो त हुते जेका एडमिनिस्ट्रेशन आहे उहा असांखे चवंदी आहे सिंधी मुश्किल ज़ुबान है। मुंहिंजे ख़्याल में सिंधी मुश्किल ज़ुबान न आहे, न ई अहिड़ी का इन में कोई वॾी साइंस आहे। जेकॾहिं असां उन्हनि ॿारनि खे उन पैटर्न ते पढ़ायूं जेके इंटरनेशनल लेवल जा स्टैंडर्ड्स आहिनि त असां उनखे बहितर तरीक़े सां हाईलाइट बि करे सघूं था ऐं उनखे वधीक आसानी सां पढ़ाए बि सघूं था। इवन वर्ड्स अलाह साईं ॾे ईमान, ॿाहिरि आहियूं सभु इंसान। उन खां अलावा जीअं माउ जे दिलि में, हाणे हिते ॿार हिते जे जी जाइ ते जी पढ़ंदो न की जे, उन जो कॉन्सेप्ट किथे बि क्लियर कोन कयो वियो आहे। त इंक्लूड छा थियणु घुरिजे? सिंधी अल्फ़ाबेट्स एंड उर्दू कंपेरिजन हुजे, उनजी क्लासिफिकेशन हुजे। सेकेंड स्टेज ते छा हुजणु खपे ॿारनि जे लाइ? पर्सनल प्रोनाउंस आई एम, वी आर, यू आर सिंगुलर एंड प्लूरल, ही शी इट इज़, दे आर या दोज़ आर जा कॉन्सेप्ट जेके आहिनि उहे क्लियर करिया वञनि ॿारनि में त जीअं ॿार इन ॻाल्हाइण त सिखे। मां आहियां, असां आहियूं, तूं आहीं, तव्हां आहियो, ही आहे, इहे आहिनि, उहे आहिनि,
उन खां पोइ जेके फ्लैश कार्ड्स जी मां ॻाल्हि पियो कयां त फ्लैश कार्ड्स में तव्हां उनखे ॿिए ऐं ॿिए जो डिफरेंस करे ॿुधायो ब सां गॾु हिकिड़ो डिफरेंट कलर में नुक़्तो ॾियो त जीअं ॿार खे ख़बर पए त हीअ ब अलॻि आहे ऐं ॿ अलॻि आहे जी ऐं ॾ जो बि इहो ई फ़र्क़ु आहे तव्हां स्लाइड ते ॾिसी सघो था च ऐं छह जो बि इहो डिफरेंस आहे ख़ासि तौर ते जेका सूरत ख़ती जेका क्लासिफिकेशन आहे उन में असां कीअं करे सघूं था फर्स्ट कयो जेके व्हीलर साउंड्स आहिनि क ख ग घ ऐं ङ इहे 5 अहिड़ा अखर जेके आहिनि हू डायरेक्टली तव्हांजे व्हीलर प्रोनाउंसिएशन में जेको पॉइंट्स ऑफ आर्टिकुलेशन हुतां अचनि था त ॿार खे ख़बर पवंदी त इहे साउंड्स जेके आहिनि हिकिड़े ई पैटर्न ते प्रोनाउंस थियनि था ऐं उन्हनि जा आवाज़ कीअं जनरेट कया वञनि था ख़ासि तौर ते जीअं बाइलेबल साउंड्स आहिनि प फ ब भ ऐं म उन में हिकु नॉन एस्पिरेंट आहे हिकु एस्पिरेंट आहे नॉन एस्पिरेंट एस्पिरेंट देन नेज़ल उहे साउंड जॾहिं ॿार खे ख़बर पवंदी त चपनि जे मिलण सां उहे आवाज़ कीअं जनरेट थियनि था त मुंहिंजे ख़्याल में उहो ॿारु आसानी सां उहे लफ़्ज़ उहे अखर उहे सूरत ख़ती सिखी बि सघे थो ऐं उनखे वधीक लाभजंदे सां पढ़ी बि सघे थो वधीक अॻियां हाणे मां समरी ते अचां थो लास्ट पॉइंट लास्ट स्लाइड आहे मुंहिंजी फॉर द नॉन नेटिव लैंग्वेज लर्नर्स बिग इंस्टीट्यूशनल चेंज इज़ रिक्वायर्ड redesigning of the curriculum is more important in FLA and SLA. इन्हनि ॿिन्ही जो फ़र्क़ु असांखे लाज़िम ख़बर हुजणु खपे चैप्टर शुड बी डिज़ाइन अकॉर्डिंग टू टॉपिक सिंधी लैंग्वाफोन ख़ासि तौर ते जेको सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जो हिकिड़ो प्रोजेक्ट हुयो उन खां अलावा सिंधी लैंग्वेज कोर्स फॉर बिगनर्स इंट्रोड्यूस बाय सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जंहिंखे असां दोस्त यासिर काज़ी लीड करे पियो ऐं पढ़ाए पियो ऐं उन खां अलावा आए सिंधी सिखें बाय डॉक्टर फहमीदा हुसैन जंहिं हिकिड़ो कोर्स डिज़ाइन कयो सिंधी लैंग्वेज जे हवाले खां मुंहिंजी सजेशन सिर्फ़ु इहा अथव त जीअं इंटरनेशनल लेवल ते चाइनीज़ आहे जर्मन आहे चाइनीज़ में HSK खां 1 खां वठी HSK 6 ताईं लेवल्स आहिनि ईअं जर्मन में A1 A2 B1 B2 जा लेवल्स आहिनि जेकॾहिं असां लैंग्वेज अथॉरिटी जे थ्रू अगरि इहो इम्प्लीमेंट कराए सघूं त सिंधी लैंग्वेज जा बि हिकु लेवल्स हुजनि त जीअं जिथे बि उहो कोर्स पढ़ायो वञे उन ई अंदाज़ सां पढ़ायो वञे ऐं उन अंदाज़ सां सेखारियो वञे तमामु वॾी महिरबानी महिरबानी डॉक्टर अशोक साहब ऐं गुज़ारिश कंदुसि तारिक महमूद साहब खे त पंहिंजे पेपर जो इख़्तिसार पेश कनि बुनियादी तौर ते मुंहिंजो जेको टॉपिक आहे सिंधी TV चैनलनि में सिंधी ॿोलीअ जो किरंदड़ मयार आहे इंटरनेशनल कुझु वेठा आहिनि त उन्हनि जे लाइ मां दी डिटेरेटिंग स्टैंडर्ड ऑफ सिंधी लैंग्वेज इन सिंधी न्यूज़ चैनल्स सही आहे हाणे मां थोरो अंग्रेज़ीअ में हिन जो इंट्रोडक्शन हिन करे जो सभु चवनि पिया त ड्यूअल लैंग्वेज में माना ॿिन्हिनि लैंग्वेजिस में हुजणु घुरिजे बेसिकली त सिंधी न्यूज़ चैनल्स जो है वो in Pakistan landscape we see that after the Urdu, Sindhi is the second largest, we can say the viewers of Sindhi news. Because the other languages like Punjabi, Balochi, and even the Pashto have the, we can say the third largest viewers of the, we can say that have the viewers. So English, Pakistan in English, Pakistan don't have the only one PTV channel in English. So basically the standard of the, in this research, I'm the researching the standard of the Pakistani news channels. So it's with the passage of time, it's deteriorating rather improving, it's deteriorating. Because initially when these channels started their transmissions and their, at that time they have the people working at the Sindhi newspapers. So those started, they were trained in Sindhi language. But after some passage, they started new hiring with the news people, they don't have the experience. So they have the not such a capacity, and there is also the problem is being a practicing journalist, being more than 2 decades. I've worked with the newspapers, TV channels, and the news agencies in Sindhi, Urdu, English, even in Saraiki. I worked for 4 languages. So I've seen that mostly the people are not trained enough
in the languages, they are technically, they are not even the sound. Because when I started in Urdu news, TV channel, at that time, they were giving me the mic and saying that you had to go and report and made the report for the telecasting. And I went there, and with the passage of time, some mistakes and even the blunders, I learned the art of how to work as a TV journalist. Before TV, I have some experience of the radio, and they have given me at least 15 days training. One international organization has given us 15 days training, and then we started radio. And in the radio, we conducted even the programs, I myself, but I've seen back to the Hindi news channels, I will explain the two, basically the programs of, one is from KTN News to prominent channels in Pakistan, KTN News and Sindh TV News, and other channels are also existing, the Awaz News, Mehran, and Dharti, and etc. But I have basically, my research, I have monitored two programs. One's title is Faisle Ji Ghadi, is from the KTN News, and other is Behind the News. And in these programs, I have seen the common mistakes using the English words, Urdu words, without explaining. Basically, the media is the mass communication. Mass communication is the communication for the all is the many people. Whichever you language, you are telecasting your programs, which there is basically the people are the literate and illiterate, and you have to experience, tell the story that who are the people are illiterate and they are not know other languages. If they can understand your language, and if you are using English, Urdu words, you have to explain it in English, or explain it Sindhi, simple Sindhi, that all people understand who is watching your television channel. So it is very, I think, compulsory. And now I have to turn into Sindhi. Muhin jane he ina jo abhyas kayo, so mukhe chota ma pan bhi ma Sindhi TV channel mein kam na kayo hai, Sindhi akhbar mein kam kayo hai. So mukhe jane lagando hai ku articulation bhi article bhi likhe hain. So mukhe lagando hai Sindhi channel mein mostly jaka बोली ॻाल्हाई थी, चाहे ख़बरुनि में हुजे, चाहे जेके प्रोग्राम हुजनि, उन्हनि में अहिड़े क़िस्म जी ॿोली ॻाल्हाई पई वञे, जंहिंमें माना असां ॾिसूं था त काफ़ी ॿियनि ॿोलियुनि जा वर्ड, जीअं अॻ में मां चई चुको आहियां अंग्रेज़ीअ में, त मां इहो ॾिठो आहे त मुशाहिदो कयो आहे त उन में माना उन जी माना वग़ैरह नथी ॿुधाई वञे त हिन लफ़्ज़ जी माना छा आहे, ऐं तमामु इहो जेको आहे इन जो तादादु वधी वञे। ॿियो वरी असांजे चैनलनि में मूं हिकिड़ो ॾिठो आहे, शायदि त उन्हनि में कुझु कॉम्प्लेक्सिस बि माण्हुनि में थी सघनि था, त तव्हां सिंधीअ में प्रोग्राम कयो था त कोई अहिड़ो टॉपिक हूंदो आहे तव्हांखे सिंधीअ में माण्हू न मिले, कोई एक्सपर्ट हूंदो आहे, का अहिड़ी फील्ड हूंदी आहे, त ॿी ॻाल्हि आहे तव्हां न त सिंधी माण्हुनि खे वठी सिंधी उन्हनि खां ॻाल्हाए को त इंटरनेशनल रिलेशन जो आहे, आई जो सब्जेक्ट आहे, त इंटरनेशनल रिलेशन में तव्हांखे काफ़ी माण्हू मिली वेंदा, हाणे कंहिं दौर में शायदि न हुजनि, पर हाणे हर फील्ड में तव्हांखे पंहिंजा माण्हू मिली था वञनि, तव्हां उन्हनि खे वठी अचो, उन्हनि सां ॻाल्हायो। पर कुझु प्रोग्राम में मूं ख़ासि करे ॾिठो आहे, जेको KTN जो प्रोग्राम मॉनिटर करे, त उन में काफ़ी मूं तादाद में ॾिठो आहे त उन में जिन खे सिंधी न पई अचे उहे वेठा आहिनि महिमान थी। इन जे लाइ त इलाही चैनल उर्दू आहिनि, पोइ हू उर्दू चैनल छो न ॾिसनि? माण्हुनि खे चॉइस आहे, माण्हुनि खे जेको आहे तव्हां ते डिपेंड त नथा कनि न, माण्हुनि खे हीउ तव्हांजो उर्दू चैनल। हाणे असां हिन ॾे अगरि ॾिसूं बैकग्राउंड में, त मूंखे यादि आहे असां नंढा हूंदा हुआसीं त PTV ते जेके सिंधी ड्रामा हलंदा उन में हिकु लफ़्ज़ ग़लति थी वेंदो, या मूंखे यादि आहे हिकिड़े बहावलपुर जूं ॿ भेनर एक्टिंग कंदियूं सिंधीअ में, त उन्हनि ते वॾो एतिराज़ु कयो वेंदो त हिननि खे त सिंधी सही अचे ई न पई, सिंधी उचार न पई अचे, सिंधी लफ़्ज़ सही न पिया अचनि, ऐं हीअ जेको आहे उते सिंधी ड्रामनि में पियूं अचनि। पर हाणे असां उन्हनि ई चैनलनि जा जेके उन्हनि अख़बारनि जा चैनल निकितल आहिनि, उन्हनि जे अख़बारनि जा चैनल हलनि पिया, त उन्हनि में असां इहे साॻियूं शयूं ॾिसूं पिया, त उन्हनि खां बल्कि
बदतर आहिनि ऐं उन्हनि जा ड्रामा तव्हां ॾिसंदो ड्रामनि जी त मुंहिंजो हीउ जेको मौज़ू आहे न्यूज़ जो आहे पर ड्रामनि जो एॾो किरंदड़ मयार आहे हिकु हिकु ड्रामे जूं 200-200 किश्तियूं हूंदियूं आहिनि हमरा मरे ई कोन थो इंडिया जे जेको आहे उन जा ड्रामनि जा उन ते कापी तव्हां माना तव्हांजो हिकिड़ो हिते जेको पाकिस्तान जो जेको ड्रामो आहे तमामु स्ट्रांग आहे सिंधी ड्रामो अमल जलील साहिबु लिखियो आगा सलीम साहिबु लिखियो आहे साईं जेको किंगराणी साहिबु वेठो आहे तमामु बहितरीनु ड्रामा साईं लिखिया आहिनि असां ॾिठा आहिनि PTV जे हाणे असांखे उन्हनि जो एतिरो मयार किरंदड़ थो नज़र अचे जो माण्हू को ॾिसण लाइ तयारु न आहे मूंखे को 8-10 सालनि में सिंधी ड्रामो को मां ॾिसंदो आहियां मां कंदो आहियां त मूंखे को अहिड़ो ड्रामो सिंधी ॾिसण जे लाइक़ु ई नज़र न पियो अचे असां उन ड्रामे खे साईं मां त इन्हनि चैनल में जेको हीउ ॾिठो आहे त मां हिन जो प्रोग्रामनि जा कुझु ई कया आहिनि जेका इन्हनि में कुझु लफ़्ज़ अहिड़ा इस्तेमालु कया विया आहिनि मां ॾिनो आहे पुश्त पनाई केफ़र किरदार असरात ऐं प्रोग्रामनि में मां इहो बि ॾिनो त गेस जेको आहे जंहिंखे सिंधी ॻाल्हाइण नथो अचे हाणे हिकिड़ो लफ़्ज़ यूज़ कयो प्रोग्राम में दौराए चीन हाणे चीन जो दौरो सिंपल वर्ड आहे चीन जे दौरे ते वियो जेको आहे परॾेही वज़ीर हाणे परॾेही वज़ीर खे फॉरेन मिनिस्टर चवंदा तव्हां चओ हिकिड़ो दफ़ो पोइ परॾेही वज़ीर बि चई सघूं था ऐं इन जो जेको आहे मां 1 मिंट में माइंड अप कयां सॉरी त असां ॾिसंदासीं त इहे माना मूं इन जे हवाले सां लाॻापियल जेको आहे उन्हनि जो मौक़िफ़ ई वरितो आहे जीअं हाणे शकील सुमरो साहिबु आहे डायरेक्टर करंट अफेयर्स सिंध TV न्यूज़ उनजो साईं जन जो चवणो आहे त असांजो एडिटोरियल बोर्ड बि आहे असां उन जे तहत जेको आहे इन में जेको आहे उन ते असांजो जेको आहे ट्रेनिंग मैन्युअल बि आहे ऐं असां ऐं हिन इदारो बि जेको आहे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जेका आहे उन सां बि असां राब्ते में रहंदा आहियूं त असांजे जेको आहे सिखिया जे हवाले सां या असांखे जेको आहे गाइड करे सघनि ऐं इन वहीद राजपर साहिबु KTN न्यूज़ जो डायरेक्टर आहे उनजो बि आहे त असां सिंधी न्यूज़ जेको आहे बहितर तरीक़े सां या असां प्रोग्रामनि में जेका सिंधी सही न पई ॻाल्हाई वञे त उनजो असां तदारुक कंदा आहियूं वेहंदा आहियूं या उन्हनि सां जेको आहे एडिटोरियल मीटिंग वग़ैरह थींदी आहे असांजा जेके एडिटर्स वग़ैरह हूंदा आहिनि या जेके कॉपी एडिटर हूंदा आहिनि उहे उन ते कमु कंदा आहिनि मां ईअं हाणे चई सघिजे थो त हाल असांजा हीणा आहिनि हाल पूरा आहिनि सिंधी चैनलनि जा ॾिसो था त असां में माना इहो इन बहस खे माना जेको आहे ॿियो मां कुझु तजवीज़ूं ॾियणु चाहींदुमि असां सिंधी चैनल में हाणे जेकॾहिं नवां तव्हांखे माण्हू अचनि था जिन खे हिकिड़ी ख़बर न आहे हिकु त उन्हनि खे ट्रेनिंग मिलणु घुरिजे त कहिड़े लफ़्ज़ ऐं ॿियो हाणे जेकॾहिं मां ॿियो ॾिठो आहे की अहिड़ा लफ़्ज़ कंदा इस्तेमालु पुरस्तार बीमारी का चमड़ीअ जी बीमारी हूंदी का हूंदी पुरस्तार बीमारी खे वाट पुरस्तार बीमारी आहे छा आहे पुरस्तार बीमारी का चमड़ीअ जी बीमारी आहे तव्हां डॉक्टर खां पुछो त हीअ कहिड़े क़िस्म जी बीमारी आहे उनखां इंटरव्यू वठो तव्हां उनजो मौक़िफ़ वठो ऐं उहो वठण जे लाइ तयारु न हूंदा पुरस्तार जो वॾो लफ़्ज़ यूज़ कंदो आहे ऐं इन्हनि में माना जेको आहे सिंधी जिन खे अचे सुठी या उन्हनि खे अहिड़ी सिखिया ॾिनी वञे ऐं ॿियो टेक्निकली त मां हुन ते अगरि ॻाल्हायां त तमामु माना हीउ हिकिड़ो त मां 2-3 कलाक ॻाल्हाए सघां थो त जेके तव्हां ॾिसंदा हूंदो छाट हूंदा हिकिड़ो माना छाट हणंदा हुन में जंप ईंदो डज़ माना ईअं महसूसु थींदो त ॿियो हिनखे हणनि था माना धकु था हणनि ॼण त तक़रीबन जेके हाणे दोस्त वेठा आहिनि उनखे ख़बर हूंदी त 4 सेकंड जो हिकिड़ो शाट हूंदो आहे तक़रीबन पोइ हुन सां ॿियो शाट मिलाइबो आहे तॾहिं हिकिड़ो शाट सही लॻंदो आहे ऐं हुनजी एंगलिंग हूंदी आहे त हुन में हिकिड़ो एडिटर जो जेको किरदारु आहे उहो नज़र न पियो अचे एडिटर हाणे मालिक जेको आहिनि सभु एडिटर थी विया आहिनि उनजे लाइ एडिटर जे किरदार खे स्ट्रांग करण जी ज़रूरत आहे ऐं सिंधी चैनल मां इहो नथो चाहियां त बिल्कुलु कोई बि न हुनजो इम्पैक्ट आहे असांजे हर जेको बि मसइलो थिए थो त सिंधी चैनल जेको आहे क़ौम सां बीठल आहिनि ऐं उन में जेको आहे उन्हनि जो तमामु बहितरीनु किरदारु आहे पर असां पंहिंजूं जॾहिं ख़ामियूं जेको आहे उणायूं असां न ॾिसंदासीं त असां कीअं अॻिते वधंदासीं दुनिया में मुख़्तलिफ़ चैनल्स अॻिते पिया वधनि ऐं मूंखे इहो आहे बुनियादी तौर ते त असां हिन खे जेको आहे स्ट्रांग करे सघूं था ऐं चैनल खे जेको आहे उनजे लाइ सिंधी लैंग्वेज अथॉरिटी बि हू चवनि पिया त असां सां ताउन करे पई ऐं वधीक हुन सां ताउन कंदी जीअं असांजे ॿोलीअ जे बिगाड़ खे बचाइनि महिरबानी अव्हांजी अव्हां जेके ॻाल्हियूं कयूं बिल्कुलु हीअं सां हंडाइण जहिड़ियूं आहिनि हाणे असांजो जेको आख़िरी मकालनगार आहे इन्हनि शख़्स जो उनजो मौज़ू तमामु अहम आहे ऐं जदीद मौज़ू आहे जेके बि सिंधी ॿोली खे मुख़्तलिफ़ चैलेंजिस आहिनि हिन 2 ॾींहंनि जी कॉन्फ्रेंस में मुख़्तलिफ़ सेशन्स में उन्हनि ते बहस मुबाहिसा थिया आहिनि ख़ासि तौर ते AI जे दौर में सिंधी ॿोली खे जेके चैलेंजिस आहिनि
उन सिलसिले में आउं मोहम्मद पुनल खे गुज़ारिश कंदुसि त अची पंहिंजे पेपर जो इख़्तिसार पेश कनि। मोहम्मद पुनल। सलाह ॾिठमि से जनी साञा सराण सी तेग तनी जी खे कटण लॻे कॾहिं। मिसाल तौरु जेकॾहिं कॉन्फ्रेंस थी इन खां पोइ ॻाल्हियूं थींदियूं त बाबा कॉन्फ्रेंस कामयाबु थी न थी हिन जेको पैमानो त हूंदो न। ईअं ई जॾहिं पाण सिंधी सिखूं था या सिंधी सिख्या जा कोर्स कयूं था या सिंधी जो को बि जेको आहे इम्तिहान ॾियूं था त को हिकिड़ो पैरामीटर हिकिड़ो को न को पैमानो त हूंदो न सिंधी सिखी वियो आहे कीअं। त मुंहिंजो मौज़ू मुकमिल तौर ते ईअं आहे त जेका सिंधी सिख्या थिए थी उन खां बाद में जेका उनजी चकास आहे उहा कीअं थिए। ऐं हिन दौर में जंहिं दौर में तव्हांजे साम्हूं AI या हथरादू जेको आहे ज़हानत आहे उन में इहो सॼो मामिलो वहिंवार कीअं थींदो। हीअ तत आहे जेकॾहिं असांजा इंटरनेशनल स्कॉलर जेके आहिनि जेकॾहिं उनखे गवर्नमेंट ॾिसी वठनि को मसइलो कोन्हे को, पर कोशिशि मां कई आहे त अॻे बि जेके बि स्लाइड ईंदियूं उन में बि अंग्रेज़ी सिंधी ॿई जेके आहिनि बाइलिंगुअल आहिनि। त मुंहिंजो जेको जेको असुलु मौज़ू आहे निज उहो हिननि छहनि जेको आहे शयुनि जे साम्हूं हूंदो। हाणे ही तहक़ीक़ी सवाल आहिनि या जेके तव्हांजे साम्हूं तहक़ीक़ी जेके टेक्निकल शयूं आहिनि उनखे पाण स्किप करे था हलूं। त अॻु में थियल जेको कमु आहे हिन मौज़ूअ ते ईअं त जेकॾहिं मां नालो खणां मुंड खां वठी करे सिंधी ॿोली जो ग्रामर उन खां पहिरियां जेके ॿिया किताब आया आहिनि या ही कुझु किताबनि ख़ासि करे मोहम्मद इब्राहिम जो साहिबु ऐं शमसुद्दीन जो उर्सानी साहिब जा या जेकॾहिं हाणे मां ॻाल्हि कयां साईं ग़ुलाम अली लना साहिबु या साईं फहमीद हुसैन या ॿिया असांजा कुझु अहिड़ा आलिम आहिनि जिन मामलनि में केतिरा ई कोर्स डेवलप कया उन खां बाद उनजी असेसमेंट जा के न के हिकिड़ा असूल बि तइ कया। ऐं हीअ तहक़ीक़ी जेको तरीक़ेकार मां अपनायो आहे उहो आहे। हाणे जॾहिं मुंहिंजो इहो मौज़ू साम्हूं आयो ऐं या जॾहिं लिमिट अथॉरिटी बि जेको आहे असांजो पोस्टर रखियो त सभु चवनि पिया त हिकिड़े ॿोलीअ जे माण्हूअ जो कहिड़ो तालुक़ु आहे जेको मसनवी ज़हानत सां। त मां वाज़े कंदो हलां त आई एम अ प्योर स्टूडेंट ऑफ अप्लाइड लिंग्विस्टिक्स। त मुंहिंजो वास्तो ई अप्लाइड लिंग्विस्टिक्स आहे। मुंहिंजो कमु आहे त ॿोली जो वाहिपो कीअं थिए उनजो कार्य कीअं थिए। उन करे हिननि मौज़ूअनि सां वास्तो सिर्फ़ु फ़याज़ लतीफ़ ऐं लैंग्वेज इंजीनियरिंग जो आहे मुंहिंजो वास्तो कोन्हे को। मां सिर्फ़ु चवां थो त हिननि सभिनी शयुनि खे साम्हूं रखी जंहिंमें तव्हांजी जेको आहे हीअ टई शयूं जेके ॿोलीअ खे AI में जेको आहे बाज़ाब्ता तौर ते कार्ज में कमु अचनि थियूं उन्हनि में असांजी ॿोली जेका आहे उहा कीअं हुजे ऐं उन में असां सिंधी ॿोली सिख्या कीअं करे सघूं था। हाणे जेको असां वटि रवायती तरीक़ो आहे सिंधी सिख्या जो हीअ आहे हिन में हवाला बवाला जेको हिकिड़ो मुकमिल तौर ते तहक़ीक़ जो जेको हूंदो आहे हिकिड़ो सजाओ उहो साम्हूं आहे। पर आख़िरी ॻाल्हि इहा त जेको हिन में तरीक़ो असांजो जेको अॻु में पढ़ायो वेंदो हो उन में सिंधी एज़ अ मज़मून पढ़ायो वेंदो आहे। हाणे सबक़ु आहे सिंधीअ जो मिसाल तौरु क़ाइदे आज़म हाणे कुझु क़ाइदे आज़म कॾहिं ॼाओ हाणे ॿार ॿोली सिखी वियो। हाणे जेकॾहिं ॿार खे इहा ख़बर आहे क़ाइदे आज़म कॾहिं ॼायो क़ाइदे आज़म जेकॾहिं मिसाल तौरु फलाणी तारीख़ ते ॼाओ हाणे ॿार ॿोली सिखी वियो त इहो सिंधी जेको आहे ॿोली जी चकास कान थी। इहा सिर्फ़ु जनरल नॉलेज जी चकास थी ऐं सिंधी एज़ अ मज़मून बि न पर अलाए छा पढ़ायो वञे थो आई डोंट नो। हाणे जेका बि ॿोली सिख्या हूंदी आहे उन जा ई ॾाका हूंदा आहिनि। मुंहिंजी जेके बि अकेडमियुनि जा माण्हू आहिनि अकेडमी जा उनखे ख़बर आहे त सभिनी खां पहिरियों निसाब सादी थींदी आहे, वरी SLO ठहंदा आहिनि, वरी मवाद सिलेक्शन थींदी आहे, टेक्स्ट बुक वग़ैरह ईंदा आहिनि, बाद में ईंदा आहिनि सिख्या जा जेके तजुर्बा जंहिंमें पाण क्लास में वञी पढ़ाईंदा आहियूं ऐं आख़िरी जिते ख़बर पवंदी आहे पाण सिखियो न सिखियो उहो पंहिंजो कमु हूंदो आहे चकास। चकास जा दुनिया सॼी में ॿ हिकिड़ा जेके असूल हूंदा आहिनि। हिकिड़ो हूंदो आहे फॉर्मेटिव असेसमेंट ॿियो समेटिव असेसमेंट। यानी हिकिड़ो जो तव्हां सेखारियो पिया हुन वक़्तु ॿारनि खां जेको आहे पुछो त बाबा उहो सिखिया या न सिखिया, ॿियो जेको सेखारे जेको आहे बाद में पुछो बाबा तूं सिखियो न सिखियो। हाणे इन्हनि सभिनी शयुनि जो तालुक़ु आहे ॿोली सिख्या जे जेके ॿोली असल में सिखिजे कीअं। जीअं लैंग्वेज एक्विज़िशन लैंग्वेज जेको आहे तव्हांजी जेको आहे लर्निंग इहे ॿई थियूं तव्हांजे साम्हूं ईंदियूं जंहिंमें चॉम्स्की ऐं जेके BF स्किनर वग़ैरह सभु तव्हांजे साम्हूं ईंदा। हाणे आहे त असां वटि जेको जदीद जेको तरीक़ो आहे उन खां पहिरियां छा हूंदो असां वटि ॿोली सेखारी ईंदी सिर्फ़ु चंद लफ़्ज़। जीअं अंग्रेज़ आया सिंधी ग्रामर जो किताब लिखिया उन खां बाद सिर्फ़ु जंहिंखे ग्रामर ईंदी सिंधी जी लिख पढ़ ईंदी या सिर्फ़ु 2 स्किल ईंदा, हिकिड़ो लिखण वारो ॿियो पढ़ण वारो उहे सिंधी सिखी वेंदा ऐं असेस बि रुॻो 2 स्किल कंदा हुआ। बाद में डायरेक्ट जेको तरीक़ो हुयो मेथड उन में इहो हूंदो आहे जंहिंजी मादरी ॿोली सिंधी आहे उहो त ज़ाहिर आहे सिर्फ़ु जेको हुनजी बि वरी करे तव्हां उन ॻाल्हाइण सिंधी ईंदी आहे उनखे जेको आहे सिंधी ॻाल्हाइण बि अचे उनखे सिंधी जेको आहे पढ़ण जेको आहे माना ॿुधण बि अचे सम्झ बि अचे। बाक़ी उनखे असेस छा कंदो हिकु तव्हां लिखणु ॿियो पढ़णु। हाणे वरी कुझु जेके जीअं लैंग्वेज अथॉरिटी जा कुझु कोर्स आहिनि उन में वरी हीअ शयूं आहिनि जंहिंमें राब्ताकारी जेको आहे ॿोली तदरीस उन में हीअ शयूं अचनि थियूं पियूं जंहिंमें कुझु तरीक़ा जदीद आया आहिनि। ऐं जेको सिंधी निसाब आहे उन में जेके ॿोली सिख्या जा जेके असूल आहिनि उन में तक़रीबन 9 महारतूं आहिनि जंहिंमें 2009 वारो पहिरियों निसाब आयो क़ौमी वरी सूबाई निसाब आहे 10 वारो ठहियो। हाणे अचो त जेका ॿोली दुनिया सॼी में कीअं सेखारी वञे थी इन AI जे दौर में
दुनिया सॼी तव्हांजी ग्रामर सां ॿोली न आहे सिखंदी, न ग्रामर पढ़ाए करे सिखंदी आहे, न ग्रामर असेस कंदी आहे। दुनिया कंदी आहे तव्हांजा 4 बुनियादी जेके स्किल आहिनि उहे, जंहिंमें तव्हांजो ॿुधणु, ॿार ॿोली ॿुधे थो, ॿार ॿोली खे ॻाल्हाए थो, ॿार ॿोली खे पढ़े थो, ॿार ॿोली खे लिखे थो। उन खां बाद ॿिया क्रिएटिव स्किल आहिनि जेके तव्हां 21 जेके सदी जा स्किल आहिनि उनखे बाद में तव्हां जेको आहे मापींदव। हाणे ही चार्ट थो ॾिसणु वठां हा। मिसाल तौरु जेकॾहिं तव्हां ॿोलीअ जो को बि ॿार जो जेको आहे स्किल या जेका महारत जेका चकास कंदो उनजा जुज़ा हीअ साम्हूं आहिनि तव्हांजे साम्हूं आहे। जेके तव्हां ॿुधणु चकास कंदो उन में ज़रूरत ॿार जी माना हीअ सभु शयूं मां हिनखे पढ़ा नथो तव्हांजे साम्हूं ॾेखारियां छो टाइम तमामु घटि आहे, पर हाणे हिकिड़ो वरी मिसाल ॾिनो आहे। जेकॾहिं ॻाल्हाइणु चकास, हाणे मां हिते ॻाल्हायां थो वेठो, तव्हां सभिनी खे मां हीअ जेको आहे जेको माना साए वारो रुब्रिक आहे तव्हांखे ॾेई छॾियां ऐं तव्हां मूंखे सभु जाचियो त मां ॻाल्हायां कीअं थियो, त तव्हां मूंखे कुझु मार्कूं ईअं ॾींदो। मिसाल तौरु त मुंहिंजो उचार कीअं आहे, मुंहिंजो लफ़्ज़ी ज़ख़ीरो कीअं आहे, मुंहिंजी जेका व्याकरण कीअं आहे, मुंहिंजी रवानी कीअं आहे ॻाल्हाइण में, या मां जेको ॻाल्हि कयां थो उहा तव्हां सम्झो केतिरी था। त हीअ अहिड़े क़िस्म जा रुब्रिक हूंदा आहिनि जेके मुकमिल तौर ते तव्हांजी ॿोली खे चकासण में मदद ॾींदा आहिनि। ऐं वरी मिसाल तौरु अहिड़े क़िस्म जी असेसमेंट जा जेके असूल आहिनि दुनिया सॼी अपनाईंदी आहे। ऐं इहो तॾहिं जॾहिं तव्हांजे AI आई आहे उन खां बाद ई आयूं आहिनि। इनमें IELTS, TOEFL जेके वॾा वॾा दुनिया जा जेके असेसमेंट जा तरीक़ा आहिनि उहे तव्हां ईंदा आहिनि। हाणे हीउ सॼो जेको आहे न मांडाण साम्हूं आहे। सिंधी ॿोली महिल किथे बीठी आहे, हिन महिल असांजी साइण अनीस काका हिते मौजूदु कान्हे का, जेको सिंधी जेको लैंग्वेज अथॉरिटी जो ऐप आहे या सिंधी सिख्या जो ऐप आहे, हाणे उनखे बि असांखे एतिरो अपडेट करिणो पवंदो जो उहो बि जेके IELTS ऐं TOEFL वारा जेके ऐप आहिनि उन सां भेट खाए। हाणे उहो भेट कीअं खाईंदो उहो त ज़ाहिर अॻियों मां हिकिड़ी रिकमेंडेशन आहे उहा ॾींदुसि। हाणे उन खां सवाइ जेका असां वटि वॾो मसइलो आहे AI जे दौर में सिंधी ॿोली जो जेको स्पीच वारो जेको आहे माना टेक्स्ट स्पीच टू टेक्स्ट टू स्पीच वारो, उनजो वॾो मसइलो हूंदो आहे फोनेमिक चार्ट। सिंधी ॿोली जो फोनेमिक चार्ट कोन्हे को, जेको फोनेमिक चार्ट ई साम्हूं पियो आहे तो जेको अथॉरिटी जे वेबसाइट ते पियो आहे या जेको PRP SRP में ठहियो जेके असां पाण पढ़ाईंदा आहियूं IB वग़ैरह में, उहो फोनेमिक चार्ट कोन्हे को। उन में आहे ब इहो पद आहे, इहो फोनेमिक चार्ट कोन्हे को। छो त तव्हां जॾहिं कंहिं बि कांसोनेंट जे मथां तव्हां वावल ॾियो था, त तव्हां कंहिं बि सुर जे मथां तव्हां कंहिं असुर जे मथां सुर ॾेई छॾियो त पोइ तव्हांजो उहो पद थी वेंदो, तव्हांजो जेको आहे उहो फोनेमिक चार्ट न थींदो। उन करे सिंधी ॿोली जो सभिनी खां पहिरियों फोनेमिक चार्ट ठहणु घुरिजे। उन खां बाद हीअ सिंधी ॿोली हिन महिल मसनवी जेको आहे दौर में हिन जाइ ते बीठी आहे थी। उन खां बाद मां शेख थोरो अॻे थो कयां, बसि हीअ सिफ़ारिशूं आहिनि। सभिनी खां पहिरीं सिफ़ारिश इहा, जेसीं ताईं इदारा गॾिजी कमु न कंदा त कॾहिं बि कमु न थींदो। जेकॾहिं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी, माजिद बुर्गुडी इंस्टीट्यूट ऐं 4-5 अहिड़ा इदारा आहिनि जेके सिंधी ॿोलीअ ते सिधो सो कमु कनि था, उहे गॾिजी कमु न कंदा कॾहिं बि कुझु कोन्ह थींदो। ऐं मुमकिन ई कोन्हे को इदारा गॾिजी कमु कनि ऐं उहे कमु कनि बाक़ाइदा हिकिड़ी साइंटिफिक स्टडी सां। ऐं जेकॾहिं तव्हांखे फोनेमिक चार्ट ठाहिणो आहे त उन में माजिद बुर्गुडी इंस्टीट्यूट ऐं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी ॿई गॾु कमु कंदा। ऐं वॾी ॻाल्हि इहा त ॿई धार बि था करे सघनि, जेकॾहिं ॿई कोशिशि बि कनि धार न ठाहे सघंदा, पोइ पॉसिबल ई कोन्हे को। हाणे ॿियो सभिनी खां वॾी ॻाल्हि त जेके असां वटि जेके सिर्फ़ु लैंग्वेज अथॉरिटी छो ॿिया बि अहिड़ा कहिड़ा इदारा आहिनि जिन खे जेको आहे हिन मामले में अॻियां अचणु घुरिजे, जेके ख़ासि करे सिंधी सिख्या जा जेके मयारी टूल आहिनि उहे ठाहिनि। उन खां बाद उन जा हिकिड़ा असेसमेंट नवां तरीक़ा बि ठाहिनि जिते वॾो कमु कनि। ऐं हिकिड़ो असां वटि हिकिड़ी सिंधी सिख्या जी मयारी टेस्ट ते सरदार शाह साहिबु हुयो, साईं सभु वेठा आहिनि था, सभु ॻाल्हि कनि पिया त असांखे प्राइवेट स्कूल में सिंधी ॿोलीअ खे कीअं माना जेको आहे ईअं सभु ईअं ज़बरदस्ती कराइजे। उनजो हिकिड़ो ई सबबु आहे, हिकिड़ी टेस्ट वठो न, हिकिड़ी असेसमेंट टेस्ट वठो सॼे प्राइवेट स्कूल जी कंहिं थर्ड पार्टी इंस्टीट्यूट सां या ख़ुदि जेको लैंग्वेज अथॉरिटी वठे, हिकु टेस्ट वठो, रिज़ल्ट तव्हां शो कयो त तव्हांजी सिंधी सिखण जो मयार इहो आहे। हिकु टेस्ट वठो, सभु प्राइवेट स्कूल खे ख़बर पवंदी त केरु किथे बीठो आहे, तो उहा टेस्ट अनाउंस करे छॾियो त सभु सिधा थी वेंदा। हाणे आख़िरी ॻाल्हि इहा त जीअं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी कोर्स कराए पई जेको टीचर्स ट्रेनिंग जा, उहे ज़रूरु हुजणु घुरिजनि। ऐं सभिनी खां जेका आख़िरी ॻाल्हि आहे हिन सां गॾु SLT जा प्रॉपर सब्जेक्ट हुजनि असांजी सिंधी जेके शोबनि में। हाणे हिकिड़ो उस्तादु आहे जेको BS सिंधी IMA सिंधी करे थो, जॾहिं वञे थो जेको आहे मुकमिल तौर ते तव्हां ॾे हिन में जॉब मार्केट में या जेको आहे स्कूल में उनखे सिंधी अदब थींदो आहे, पर सिंधी पढ़ाइणु न ईंदी आहे। जॾहिं उन SLT जो कोर्स ई न कयो त उनखे सिंधी पढ़ाइणु कीअं ईंदी? अहिड़े क़िस्म जो कोर्स जेको लैंग्वेज अथॉरिटी ठाहे सघे थी, उनखे प्रॉपर तौर ते प्रपोज़ करे सघे थो HEC में, त उहो अची सघे थो। ऐं आख़िरी इहो त सिंधी सिख्या जेका आहे उनखे ई-मार्किंग जे थ्रू करिणो पवंदो ऐं उन में जेके IELTS या TOEFL वारा जेके तरीक़ा आहिनि उहे अपनाइणा पवंदा। ऐं तव्हांजी वॾी महिरबानी। महिरबानी मोहम्मद कुनाल। ऐं सम्झां थो त अॼोके सेशन मां ज़रूरु कुझु न कुझु असांखे पले पियो हूंदो ऐं उन ते असां गौर फ़िक्र करण जी कोशिशि कंदासीं। त मां सम्झां थो त पंहिंजी ॿोली ऐं पंहिंजे धरती पंहिंजे
सॼे सिलसिले खे बहितर रुख में वठी हली सघंदासीं। अवां सभिनी दोस्तनि जी महिरबानी।